मसूद बुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर कल्ब लगारी मूजिब हैदराबाद की वडी में वडी ईद उल अज़हा के बाईपास वारी मालपीड़ी में वापारियुनि ऐं माल विकिरो कंदड़नि पारां ख़रीद ऐं विकिरो जो सिलसिलो जारी। चौपाई माल विकिरो कंदड़ भाॻियुनि दाहूं कंदे चयो त महांगाई चोट ते हुजण जे बावजूद असांखे माल जा अघ घटि मिली रहिया आहिनि, जंहिं करे चौपाई ऐं ॿाकरे रेढे माल जो चारो महांगो हुजण करे असांखे नुक़सान थी रहियो आहे। वापारी ख़रीदारनि जो चवणु हो त मालपीड़ीअ जो सॼो दारो मदार कराची जी वॾी में वॾी पीड़ीअ जो आहे। उते असांखे कराची जी पीड़ीअ ते हिकु महीनो अॻु असांखे वञिणो पवे थो। माल बिहारण लाइ प्लाट वठणा था पवनि। उते प्लाटनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि, जंहिं करे असांखे उते माल जो अघु घटि मिली रहियो आहे। उन्हीअ करे माल घटि अघ ते ख़रीद करे रहिया आहियूं। जॾहिं त शहर जे हिन माल पीड़ीअ ते इंतिज़ामिया सिर्फ़ु टैक्स उगाड़ीअ ताईं महदूद बणियल आहे। भाॻियुनि जो चवणु हो त असांखे माल पीड़ीअ ते का बि बहितर सहूलियत मुयसरु न आहे। पीअण जो पाणी ऐं शामियाना बि मुहैया न कया विया आहिनि। सिर्फ़ु गरा हथरादू पीड़ीअ जा टैक्स उगाड़िया पिया वञनि। हुननि चयो त ज़िले इंतिज़ामिया हैदराबाद मामले जो नोटिस वठी मसइलो हल कराइनि।